नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन जी सदारत हेठि एक्निक जो इजलास एक्निक कराची खे पाणी फ़राहम करण वारे K4 मनसूबे जी मंज़ूरी ॾेई छॾी। मनसूबे तहत 126 अरब रुपयनि जी लाॻत ईंदी। अक्टूबर 2023 ताईं कराची खे 26 करोड़ गैलन पाणी जी फ़राहमी शुरू थी वेंदी। पंजाब जे 130 अरब रुपयनि जी लाॻत सां ठहंदड़ 4 वॾनि रोडनि जी बि मंज़ूरी ॾिनी वई। सुप्रीम कोर्ट रावी अर्बन डेवलपमेंट मनसूबे खे कलदम करार ॾियण वारो लाहौर हाई कोर्ट जो फ़ैसिलो मुअतल करे छॾियो। पंजाब हुकूमत खे रावी अर्बन डेवलपमेंट मनसूबे ते कमु जारी रखण जी इजाज़त। अदालती फ़ैसिले में चयो वियो आहे त जिन ज़मीनुनि जे मालिकनि खे अदायगी थी चुकी आहे उते कमु थी सघे थो। जिन ज़मीनुनि जे मालिकनि खे रक़म जी अदायगी नाहे थी उते कमु न थींदो। जाइज़ो वठंदासीं त फ़ैसिले ख़िलाफ़ इंट्रा अपील ठही सघे थी या न। कराची जे इलाइक़े क्लिफ्टन ब्लॉक 2 में पीअण जे पाणी जी अदम फ़राहमी बाबति दरख़्वास्त ते सिंध हाई कोर्ट में ॿुधणी। अदालत रिमार्क्स ॾिना आहिनि त कराची में टैंकर्स मां पाणी मिली सघे थो त लाइन्स मां छो नथो मिली सघे। अदालत ईंदड़ ॿुधणी ते वाटर बोर्ड जे चीफ इंजीनियर खे तलब करे वरितो। वफ़ाक़ी हुकूमत पारां अवाम मथां हिकु ॿियो पेट्रोल ऐं इलेक्ट्रिक बम किराइण जूं तयारियूं। पेट्रोल शयुनि जॻहनि में ₹9.50 फ़ी लीटर इज़ाफ़े जो इम्कान। ओघरा समरी नाणे वारी वज़ारत ॾांहुं माणे छॾी। समरी में पेट्रोल ₹5.50, डीज़ल ₹7 फ़ी लीटर, गैसलेट ₹9.50 ऐं लाइट डीज़ल जी क़ीमत में ₹7.80 फ़ी लीटर इज़ाफ़े जी सिफ़ारिश कई वई। बिजली जे अघनि में ₹3.12 फ़ी यूनिट इज़ाफ़े जो इम्कान। सभिनी खे ख़बर पइजी चुकी आहे त क़ौमी असेंबली बैदि सेनेट मां बि हुकूमत जो हर बिल मंज़ूर थी वेंदो आहे। ऑपोज़िशन जा 14 खां 15 माण्हू अंदरूनी तौरु इमरान ख़ान सां मिलियल आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी भली अची इस्लामाबाद अचे, मौसम तब्दील न थींदी। PP चेयरमैन चवे थो ईंदासीं त इस्लामाबाद जी मौसम तब्दील थींदी। मुख़ालिफ़ धुर खे नाकामी नसीब थींदी। वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद बि रावलपिंडी में मीडिया सां गॾु चवे थो इमरजेंसी ऐं सदारती निज़ाम जी का बि ॼाण न आहे। वफ़ाक़ी काबीना में अहिड़े क़िस्म जी का बि ॻाल्हि ॿोल न आहे थी। बलूचिस्तान में दहशतगर्दी जे वाक़िअनि में वाधी आहे। दुनिया खे अफ़गानिस्तान जी मदद करणु घुरिजे। असांजी IMF वटि वञण सां चीन खे को बि एतिराज़ न आहे। भारत में मुस्लमान बेवस आहिनि। क़ौमी असेंबली में अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ पाकिस्तान मीडिया फ्रीडम रिपोर्ट 2021 खे मौजूदा हुकूमत ख़िलाफ़ हिकु ॿियो फ़र्द जुर्म करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त रिपोर्ट सबूत आहे त मौजूदा हुकूमत न जमहूरी आहे ऐं न ई उनजो मज़ाज जमहूरी आहे। रिपोर्ट में ॿुधायो वियो आहे त कहिड़ी रीति इज़हार जी आज़ादी, मीडिया जी आज़ादी ऐं ॼाण जी पहुच जे आइनी हक़नि खे दॿाइण जी कोशिशि कई वई। मुल्क ऐं क़ौम खे इमरान ख़ान वबा मां जिंद आजी करण जो वक़्तु अची वियो आहे। हारी ज़रई भाण लाइ दरबदर थी रहिया आहिनि। नालाइक़ हुकूमत अची चादर ओॾे सुम्ही रही आहे। इमरान न्याज़ी वधीक मुल्क में कोरोना वायरस विघे 21 मरीज़ फ़ौत, हयाती विञाईंदड़नि जो 29,269 थी वियो। 24 कलाकनि दौरान 7,048 नवां केस रिपोर्ट। उत्तर वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सिस जे ऑपरेशन दौरान हिकु दहशतगर्द मारिजी वियो। ISPR मूजिबि ज़िले दोसाली जे इलाइक़े में दहशतगर्दनि जी मौजूदगी वारे इतलाह ते इंटेलिजेंस बुनियादनि ते सिक्योरिटी फोर्सिस ऑपरेशन कयो। फायरिंग जी डेवटमेंट दौरान हिकु दहशतगर्द मारिजी वियो। मारिजी वियल दहशतगर्द जी सुञाणप मुबीन उर्फ़ मजरू तौर थी। दहशतगर्द जे कब्ज़े मां हथियार ऐं गोला बारूद बि बरामद थिया आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर सूबे में लिसानी झेड़ा करण जी साज़िश नाकाम बणाई। मकानी क़ानून जी तरमीम लाइ अपोज़िशन जमायतूं हिक पेज ते आहिनि। एहतिजाज करणु हर कंहिंजो जमहूरी हक़ आहे, पर ख़बर पवे त एहतिजाज जो कहिड़ो सबबु आहे। अपोज़िशन जमायतुनि जा पंहिंजा मफ़ाद आहिनि। सिंध असेंबली मां बिल पास थियल मकानी बिल में अख़्तियारनि जे तवाज़ुन जो हर सतह ते तहफ़्फ़ुज़ कयो वेंदो।
केटी बंदर वेझो उन समुंड में ॿेड़ी ऊंधी थियण सबबि ॿुॾी वियल 3 माण्हुनि मां वधीक हिक ॼणे जो लाश हथायो। लाश जी सुञाणप कराची वासी अब्दुल लतीफ़ मलाह तौर थी। गोलाड़ची वासी 2 माण्हुनि जी ॻोल्हा लाइ ऑपरेशन जारी। ॿेड़ी ऊंधी थियण सबबि 46 माण्हू ॿुॾी विया, जिन मां 34 ॼणनि खे बचायो वियो ऐं 10 ॼणनि जा लाश कढिया विया।